मसूद शाह समेत जेके भी क़ौमी कारकुन तव्हां वटि आहिनि उन्हनि खे आला अदालत में आणियो, पाकिस्तान जी अदालत में आणियो, ताकी असांखे ख़बर पए असांजा प्यारा जेर आहिनि या हिन तव्हांजे करे बेदर्दी सां मारे छॾिया आहिनि। ऐं पाकिस्तान जे जेको सो इदारनि खां त असांजी का इंसाफ़ जी उमेदु न आहे, पर असां अक़वाम मुतहिदा ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खे, ह्यूमन राइट्स, यूरोप वारनि खे, जेके जर्मनी में असांजा दोस्त वेठा आहिनि उन्हनि खे अपील था करियूं त ख़ुदा रा उहे पाकिस्तान जे कोटड़ी खां मुंहिंजे वालिद साहब खे नामालूम माण्हुनि जेके 4 खां 5 वीघो रियासत जा माण्हू मुंहिंजे वालिद साहब खे खणी गुम करे छॾियो आहे। असां इन करे हैदराबाद प्रेस क्लब ते अॼु पुगाऊं। मुंहिंजी इहा अपील आहे, मुंहिंजे वालिद साहब जो को बि ॾोह आहे त कोर्ट में पेश कयो वञे। छा उनजो ॾोह कहिड़ो आहे? सिंध जी वारसी करणु या सिंध जे माण्हुनि जी ॻाल्हि करणु उहो ॾोह आहे? कंहिं बि किताब में लिखियलु आहे? मां पुछणु थो चाहियां सिंध गवर्नमेंट खां, असांजा माण्हू खणी गुम करे था छॾनि, इहो किथां जो कानून आहे? हे पाकिस्तान आहे छा आहे? दहशतगर्दी आई आहे, माना दहशतगर्दी करे सरेआम माण्हू खणी असांजा गुम करे था छॾनि, इहो किथां जो कानून आहे? असां सां इंसाफ़ कयो वञे, मुंहिंजे वालिद साहब खे ज़ाहिर कयो वञे। मुंहिंजे वालिद जो को बि ॾोह न आहे, ॾोह आहे त कोर्ट में पेश कयो वञे। वधि खां वधि दोस्तनि सां इहा अपील आहे, असांजो आवाज़ु उतारियो वञे ऐवान में, जीअं मुंहिंजे वालिद साहब खे ज़ाहिर कनि। को बि केस आहे, को बि जुर्म आहे बाबे जो त अदालत में पेश कनि न। मुंहिंजे वालिद जो कहिड़ो ॾोह आहे? ख़ुदा रा मूंसां इंसाफ़ कयो, ख़ुदा रा मूंसां इंसाफ़ कयो। मुंहिंजे वालिद साहब खे अॼु 8 ॾींहं थी विया आहिनि, 8 ॾींहं गुज़री विया आहिनि, अञा ताईं उनजो को अतो पतो नथो पए। कोर्ट में वञूं था, SP वटि वञूं था, SP वटि वञूं था त SP कोन्हे, मिलण लाइ तयारु न आहे को बि। माना एॾी रियासत ज़ोर सां हुननि ते असरु रखे वेठी आहे, तव्हां मिलो बि न। SP जितां माण्हू खयो वेंदो आहे उनखे बि ख़बर पवंदी आहे, भाउ असां बि ॿार आहियूं, पर असां बि इहो सम्झूं था उनखे ख़बर हूंदी, छो न हूंदी उनखे ख़बर? ख़ुदा रा असां सां इंसाफ़ कयो। मुंहिंजी इहा अपील आहे सिंध गवर्नमेंट सां, असांजा माण्हू सिंधी माण्हू गुम कया था वञनि ऐं मुंहिंजो वालिद अब्दुल फताह चन्ना गुम कयो वियो आहे, उनखे वधि खां वधि जल्दी ज़ाहिर कयो वञे। असांजी इहा अपील आहे, महिरबानी। असां कोर्ट में सूमर वारे ॾींहं ते पटिशन थी वेंदी, इंशाअल्लाह नोटिस बि निकिरी वेंदा, ॾिसंदासीं वधि खां वधि छा थो थिए। न त असांजा इहे एहतिजाजी मुज़ाहिरा हलंदा रहंदा जेसि ताईं मुंहिंजो वालिद साहब घर न पुॼंदो सही सलामत। मुंहिंजे भाउ खे 8 ॾींहं थिया आहिनि, ग़रीब मिसकिन माण्हू आहे, हुनखे घरां खंबे खणी विया आहिनि, हुन सां गॾु ॿिया बि माण्हू आहिनि, मिसकिन माण्हू, ग़रीब माण्हू। कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, ख़ुदा जो जेको न रहम कयो ख़ुदा ते। असां मिसकिननि सां अहिड़ो ज़ुल्म न कयो, हिन मुल्क खे ग़रीबनि खे इज़त सां जीअण ॾियो ऐं इज़त जी रोज़ी खाइण ॾियो। तव्हां हिननि खे तबाह ऐं बर्बादु करण जे पोयां छो लॻाओ? असां कहिड़ा ॾोह कया आहिनि, कहिड़ो ज़ुल्म कयो आहे कंहिंसां, कहिड़ियूं असां कंहिंसां ज़्यादतियूं कयूं आहिनि? ग़रीबनि मिसकिननि सां इहो ज़ुल्म न कयो। ख़ुदा रा ख़ुदा जे वास्ते हिन ग़रीबनि ते रहम कयो ऐं इंसाफ़ कयो, हिन मिसकिन माण्हुनि खे बाइज़त तरीक़े सां छॾे ॾियो। त हिन में तव्हांजी बि इज़त आहे, असांजी बि इज़त आहे। हिन मुल्क खे तबाह ऐं बर्बादु करण जे पोयां तव्हां लॻायो, हिन मुल्क खे टोड़ण जी कोशिशि न कयो, हिनखे जोड़ण जी कोशिशि कयो। हे मिसकिन माण्हू तव्हांजे कमु ईंदा अगरि तव्हां हिननि जी इज़त कंदव त। जे इज़त न कंदव त हे तव्हांजी कॾहिं इज़त न कंदा ऐं हमेशह तव्हां ज़लील ऐं ख़्वार रहंदव। कहिड़ो भाउ आहे मुंहिंजो अब्दुल फताह चन्ना। जी हा, असां था चऊं त इदारनि खे ख़ुदा रा ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, हिन मिसकिननि खे छॾियो। हे बचिड़े वारा माण्हुनि, ग़रीब मिसकिन माण्हुनि कहिड़ो हिननि ॾोह कयो आहे, कहिड़ो ज़ुल्म कयो आहे, को क़तल कयो आहे? तव्हां हिनखे कोर्टनि में ॾिचो, पेश कयो, जेका सज़ा आहे असांखे अखियुनि ते मंज़ूरु आहे। पर तव्हां ग़रीबनि खे खामखा छो खणी विया? हिननि जो को ॾोह हुजे, को गुनाह हुजे, को क़तल हुजे, का चोरी हुजे त तव्हां हिननि खे कोर्ट में पेश करे ऐं हिननि जे मथां भली केस हलायो, असांखे उन ॻाल्हि जे लाइ कोई इतराज़ न आहे। लेकिन बिना कंहिं वजह जे हिन ग़रीबनि सां ज़ुल्म न कयो, ख़ुदा रा इंसाफ़ कयो बसि। हा बिल्कुलु, इदारा नाकाम आहिनि। हे ग़रीबनि खे सिर्फ़ु दॿाए रोक करे ऐं पंहिंजी हुकूमत जमान था कनि। ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, ख़ुदा खां डिॼो ऐं तव्हांखे हिकु ॾींहुं हिसाबु ॾियणो आहे।
कानून किथे आहे? कानून ईअं थोरो न ग़रीबनि खे करे दाड़ेल चोर वतंदा फिरंदा, जेके हीरोइन जा स्मगलर वतंदा फिरंदा, गुत्ता बाज़ार में सॼी बाज़ार में खुलियो पिया जो शराब जो एॾो खुलियो पिया, उन्हनि खे नथा बंदि कनि। कोटनी में ॾिसो दुनिया सॼी में शराब सरेआम पिया था हलनि, ग़रीब माण्हू खे हक़ जी ॻाल्हि करण वारनि खे पूरियूं कयो था वञनि। कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, ख़ुदा जो ख़ौफ़ कान कजो। असां गवर्नमेंट पाकिस्तान खां सूबे सिंध जे तमामु हुकुमराननि खां इल्तिजा था कयूं कि महिरबानी करे ख़ुदा रा इंसाफ़ कयो, हिन ग़रीबनि सां इंसाफ़ कयो, हिननि खे बाइज़त तरीक़े सां भरी कयो। हिननि कहिड़ो ॾोह कयो आहे? अगरि को ॾोह आहे त हिननि खे पेश कयो न, असां मना नथा कयूं, पर जो ॾोह न आहे त हिन ग़रीबनि सां इंसाफ़ कयो, हिननि खे छॾियो। अब्दुल फत्ताह चन्ना के जिससे मरकज़ी अगवान अब्दुल फत्ताह चन्ना के जिससे मरकज़ी अगवान अब्दुल फत्ताह चन्ना के शेख मसूद शाह के शेख मसूद शाह के साईं असांजो धरणो अॼु जेको आहे उहो सिंध मां जेके खंबे गुम कया विया आहिनि क़ौमी अॻवान ऐं क़ौमी कारकुन, उन्हनि जी आज़ादीअ लाइ ही असांजो धरणो आहे। ऐं असां अॼु न पर सालनि खां वठी इहो सिलसिलो जारी आहे। सिंध मां खंबे गुम कया था वञनि क़ौमी कारकुन, सालनि साल उन्हनि जे ख़िलाफ़ु असां उन्हनि जा वारस जिदोजहद कंदा पिया अचूं। ऐं असां हिकिड़ी ॾाढी सादी ऐं सवली हिन रियासत खे हिकिड़ी ॻाल्हि था चऊं त जेकॾहिं असांजे माण्हुनि जो को ॾोह तव्हां सम्झो था को ॾोह आहे, उन ॾोह में मुलविज़ आहिनि, त तव्हां उन्हनि खे खणी अची पंहिंजी कोर्टुनि में पेश करियो। तव्हां पंहिंजे इदारनि ते एतमाद करियो, तव्हां पंहिंजी कोर्टुनि ते एतमाद करियो। असां तव्हांजी कोर्टुनि ते एतमाद कयूं था। तव्हां असांजे दोस्तनि खे, साथियुनि खे, क़ौम परस्त अॻवान खे पंहिंजी कोर्टुनि में वठी अचो। जेकॾहिं उन्हनि ते को ॾोह साबित थिए थो, तव्हां वटि जेकॾहिं के सबूत आहिनि, मूवियूं आहिनि, तस्वीरूं आहिनि, या तव्हां सम्झो था तव्हांजे मुल्क जे ख़िलाफ़ु एॾो को वॾो उन्हनि वटि मवादु आहे, तव्हां कोर्टुनि में पेश करियो। असां उन कोर्टुनि में जे केसनि खे मुंहुं ॾींदासीं। पर इहो को तरीक़ो न आहे के माण्हू खे, के शहरी खे, रियासत जो कमु हूंदो आहे त हर माण्हू, हर शहरी जो तहफ़ुज़ करणु, पर हिते उनजो उपद्रव थिए थो त रियासत जा कुझु इदारा असांजे माण्हुनि खे खंबे गुम था करे छॾनि। उन्हनि खे सालनि जो साल जेको आहे पंहिंजे प्यारनि सां मिलण बि नथो ॾिनो वञे, उन्हनि ते टार्चर थो कयो वञे, उन्हनि ते तशदुद थो कयो वञे। असां चऊं था त महिरबानी करे उन्हनि माण्हुनि खे जेकॾहिं को ॾोह साहब तव्हां सम्झो था त पंहिंजे इदारनि में वठी अचो, कोर्टुनि में वठी अचो। असां उन केसनि खे मुंहुं ॾींदासीं। साईं असांजा माण्हू घटि में घटि अॼु सम्झां थो 3 महीना 8 ॾींहं थिया आहिनि। इन जे बावजूदि असांजा 16 माण्हू गुम थिया आहिनि, जंहिंमें अब्दुल फत्ताह चन्ना, सैयद मसूद शाह, दीदार शाम, रब थो चङा हेॾे हादी बुर्दी, अहिड़े तरीक़े सां काफ़ी माण्हू असांजा आहिनि जेके उहे गुम आहिनि। हाणे जो 3 महीननि जे अंदरि 3 महीना 8 ॾींहं जी पूरा थिया आहिनि। सैयद मसूद शाह खे 3 महीना 8 ॾींहं थिया आहिनि। अब्दुल फत्ताह खे जेको आहे सो 8 ॾींहं थिया आहिनि। उनजो का ख़बरचार न आहे। असां चऊं था त उन्हनि माण्हुनि जो को ॾोह आहे या तव्हां का उन्हनि जी ग़लती सम्झो था त पंहिंजी कोर्टुनि में वठी अचो। न, हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त माण्हू आउं सम्झां थो त बलोचिस्तान मां बि मिसिंग आहिनि, पख्तून मां बि मिसिंग आहिनि, कराची जा जेके असांजे क़ौम परस्तनि खां अलावा शिया हज़रात आहिनि, ॿिया काफ़ी सारा माण्हू उहे बि मिसिंग आहिनि। ईअं न आहे, पर घणो तणो जेको आहे उहो सिंध ते हींअर बलोचिस्तान खां पोइ इहो सिंध मंझि जेको अमल शुरू कयो वियो आहे। ऐं असां पुरअमन क़ौमी कारकुन आहियूं। तव्हां ॾिठो हूंदो जेतिरा माण्हू असांजा पुलिस खयां हुजनि या इदारनि खयां हुजनि, उहे सालनि खां पोइ ज़ाहिर कया हुजनि या उन्हनि ते केस हलाया हुजनि, पर हिकिड़ी जेका नाजाइज़ सुई जेतिरो बि असांजे माण्हुनि ते का नाजाइज़ी साबित न थी आहे, त इन में साबित थिए थो असां केॾी पुरअमन क़ौम आहियूं। तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं असांखे ॿिटा लाश न विया साड़े, जेको आहे सो कॾहिं सिराई कुर्बान खावड़, रूपलो चोलियाणी या मसूद कुरैशी, सलमान वधो, उन्हनि जा लाश असां रखी एहतिजाज कया हूंदा, पर पुरअमन एहतिजाज कया हूंदा, कॾहिं कंहिंखे पथर बि न लॻंदो। इन खां वधीक ॿियो कहिड़ो सबूत ॾेई सघूं था त असां जेका सिंधी क़ौम आहियूं उहा पुरअमन क़ौम आहियूं ऐं असां पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि करियूं था, पंहिंजे माण्हुनि जी ॻाल्हि करियूं था, पंहिंजी आज़ादी जी ॻाल्हि कयूं था। असां का बि अहिड़ी ग़लति ॻाल्हि नथा कयूं। जेकॾहिं का ग़लति ॻाल्हि आहे तव्हां खणी अचो उहे सबूत, असां तव्हांजे इदारनि में, तव्हांजी कोर्टुनि में उन्हनि खे मुंहुं ॾियण जे लाइ तयारु आहियूं।
अब्दुल फताह चन्ना खे जेको सो कोटड़ी मंझां खंबे गुम कयो अब्दुल फताह खे, ऐं संदसि जेको साथी हुयो पंहिंजो हादी बुर्दी, ऐं साईं मसूद शाह खे कराची मंझां संदसि साथी शौकत मरखंड, ऐं ॿिया मुख़्तलिफ़ जेको ज़िलनि मंझां अपर साइड मंझां जेके दोस्त हिननि खंबे गुम कया आहिनि। कराची मंझां हींअर 2 सॻा भाइर इमदाद जतोई ऐं रबनू इमामनू जतोई उहे खंबे गुम कया विया आहिनि। मुख़्तलिफ़ सिंध जे शहरनि मां इहो सिलसिलो जारी आहे। असां जेको आहे सो हिननि इदारनि ते पाकिस्तान जे जेके इदारा आहिनि अदलिया आहे उन्हनि ते बि असां यकीन कयूं था। असां सुप्रीम कोर्ट खां बि इहो मुतालबो कयूं था। असां जेके सिंध खां ॿाहिरि माण्हू वेठल आहिनि जाके सिंध जे या इंसाननि जे लाइ कमु कंदड़ आहिनि, इंसाननि जी भलाई जे लाइ, उन्हनि खां मुतालबो था करियूं त तव्हां असांजे माण्हुनि जी आज़ादीअ लाइ आवाज़ु उथारियो। ऐं सुप्रीम कोर्ट खे ख़ुसूसन असां इहा अपील था करियूं त ख़ुदा रा तव्हां हिन शइ ते पाण मुरादो नोटिस वठो ऐं असांजे माण्हुनि खे ज़ाहिर करायो। जेकॾहिं उन ते को केस को ॾोह साबित आहे तव्हां उन्हनि खे भले सज़ा ॾियो। ये जेको आहे धरणो मुसलसिल सिंध मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जे लाइ स्ट्रगल हलंदड़ हुई ऐं रिसेंटली वरी जेको आहे सिंध मां ॿीहर खंबे गुम करण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। साईं जीएम सईद जी जीअं ई सालगिरह जी या वर्सीअ जा ॾींहं क़रीब ईंदा आहिनि त असांजे माण्हुनि खे ईअं ई खंबे गुम कयो वेंदो आहे। पोइ सालनि ताईं उन्हनि जी का ख़बर न ॾिनी वेंदी आहे। अॻु ई जेको आहे असांजा माण्हू अयूब कांदड़ो इंसाफ़ दायो या मुर्तज़ा जुड़ेजो या ॿिया केतिरा ई जेके सालनि खां वठी खंबे गुम हुया उन्हनि जी का ख़बर न हुई। वरी जेको आहे चाचा अब्दुल फताह चन्ना आहे, दीदार शाम आहे या ॿिया केतिरा ई माण्हू शौकत मरखंड मसूद शाह, हिननि खे केतिरनि ई ॾींहंनि खां वठी खंबे गुम कयो वियो आहे। पर असांखे का ख़बर चार नथी ॾिनी वञे त उहे माण्हू किथे ऐं कहिड़े हाल में आहिनि। सो असां अॼु इन लाइ त जमा थिया आहियूं त असांजे माण्हुनि जो अगरि को ॾोह आहे त पाकिस्तान जे आइन जे मुताबिक़ उन्हनि खे अदालतुनि में आणियो ऐं उन्हनि जो ॾोह साबित कयो। ऐं इदारनि जे नाकाम थियण जी ॻाल्हि त नथी कयां हिते, पर ॻाल्हि इहा आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको आइन असेंबलियुनि मां पास थियो आहे त कंहिं बि इदारे खे या कंहिं बि माण्हू खे इहो हक़ु न आहे त हू जेको आहे कंहिंखे खंबे गुम करे छॾनि। सो जॾहिं हू पंहिंजे इन असेंबलियुनि मां पास थियल आइन ते अमल नथा कनि त इट मीन्स के हिन मुल्क जे आइन जी का अहमियत न आहे। ऐं उन ते जॾहिं पंहिंजा इदारा ई अमल न कंदा उहे जेको आहे गैर आइनी अमल में मुलविस थियनि था त पोइ आम माण्हू खां इहा जेको आहे उमेदु कनि त तव्हां आइन जे अंदरि रही करे कमु कयो। सो आउं सम्झां थी इहो हिकिड़ो नामुनासिबु आहे। ॾिसो असांजा माण्हू ॿियनि खे अदालतुनि में पेश कयो थो वञे तव्हां चओ था, पर असांजे माण्हुनि खे जॾहिं सालनि जा साल टार्चर सेलनि में रखी करे उन खां बाद अदालतुनि में आंदो थो वञे। सो असां पुछूं था असांजो ॾोह कहिड़ो आहे असांजे माण्हुनि जे मां जॾहिं तव्हां खणो था उनखे गिरफ़्तार करण वक़्तु को उन्हनि मां हथियार मिलिया हुजनि का उहे अहिड़ी कहिड़ी एक्टिविटी आहे जंहिंमें मुलविस आहिनि। जेकॾहिं तव्हां सचा आहियो त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे अदालतूं आहिनि, तव्हां सरेआम उन्हनि खे वठी अचो, पाण खे सचो साबित कयो त हा भाई हे माण्हू फलाणी जेको आहे हुन में एक्टिविटी में मुलविस हुयो त तॾहिं असां हिननि खे गिरफ़्तार कयोसीं। हीअं जेको आहे खंबे गुम करणु इन मां इहो ई साबित आहे त असांजे माण्हुनि जो को ॾोह न आहे। इदारा कूड़ ते असांजे माण्हुनि खे खंबे गुम करे छॾनि था। ॾिसो कहिड़े इदारे ऐं नालो त नथी खणी सघां त कहिड़े इदारे, छो त सिविल ड्रेस में माण्हू अचनि था ऐं उहे असांजे माण्हुनि खे खणी गुम करे छॾनि था। पर इन ॻाल्हि ते यकीन रखां थी त यकीनन इहा जेका ताक़तवर हुई इदारा आहिनि जेके कमु करे सघनि था त उहे पाकिस्तान जा इदारा आहिनि। ऐं पाण हिकिड़े मिसिंग पर्सन जी धीउ रही आहियां त मुंहिंजे बाबा खे जॾहिं खणी विया त उहा क्लियर चवंदी हुअसि त इदारा ई खणी विया, रियासत जा ई उहे इदारा आहिनि जेके उन्हनि खे असांजे माण्हुनि खे खणी खंबे गुम कनि था। इंसाफ़ जे लाइ जेको आहे वरी बि असां इन पाकिस्तान जे आइन ते अमल करण जे लाइ हिते वेठा आहियूं त तव्हांखे इन्हनि इदारनि खे चवंदा त हिन आइन ते तव्हां ख़ुदा रा अमल कयो। ईअं न थिए त सुभाणे हालतूं जॾहिं हथनि मां निकिरी वेंदियूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हीअ इंतिशार जे तरफ़ पाण ई रियासत आम माण्हू खे वठी वञे पई। जिन घरनि मां खंबे गुम कयल माण्हू हूंदा उन्हनि जा माण्हू कॾहिं बि फैमिली ख़ामोश त न वेहंदी न। सो इहो आहे त तव्हां असां इन्हनि इदारनि खां सुप्रीम कोर्ट खां या अदालतुनि खां इहा ई इन्हनि इदारनि खे इहा आहे त असांजे माण्हुनि जो ॾोह आहे त उन्हनि खे अदालतुनि में वठी अचो। असीं अॼु GSN तहरीक पारां मरकज़ पारां अॼु हिन रैलीअ में पाकिस्तान जे इदारनि खां ऐं पाकिस्तान आर्मी चीफ खां मुतालबो था करियूं त सिंध मां जेके बि खंबे गुम कयल क़ौमी कारकुन आहिनि, शागिर्द आहिनि, उन्हनि सभिनी खे कोर्ट में आणियो। ऐं ताज़ो 8 ॾींहंनि खां असांजी पार्टी GSN तहरीक जो क़ाइम मक़ाम सदर अब्दुल फताह चन्ने खे घर मां खणी खंबे गुम कयो, साथी समेत असांजो
चीफ जस्टिस ऐं पाकिस्तान जे आला इदारनि खां मुतालबो था करियूं त अब्दुल फताह चन्ना समेत अब्दुल फताह चन्ना, दीदार शाम, हादी बुर्दी, सैयद मसूद शाह समेत जेके बि क़ौमी कारकुन तव्हां वटि आहिनि उन्हनि खे आला अदालत में आणियो, पाकिस्तान जी अदालत में आणियो, ताकी असांखे ख़बर पए असांजा प्यारा जेर आहिनि या आहिनि तव्हांजे करे बेदर्दी सां मारे छॾिया आहिनि। ऐं पाकिस्तान जे जेको सो इदारनि खां त असांजी का इंसाफ़ जी उमेदु न आहे, पर असां अक़वाम मुतहिदा ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खे, ह्यूमन राइट्स, यूरोप वारनि खे, जेके जर्मनी में असांजा दोस्त वेठा आहिनि उन्हनि खे अपील था करियूं त ख़ुदा रहा पाकिस्तान जे एजेंसियुनि खां पुछनि, पाकिस्तान जे आर्मी चीफ खां सवाल कनि भाई हीअ माण्हू किथे आहिनि, हीअ केॾांहुं तव्हां करे छॾिया आहिनि, ऐं त उहो चीफ खां पुछी करे ऐं उन खां हुकुम वठी हीअ अदालतूं ठहियूं पियूं हेॾियूं वॾियूं भिंडियूं, हीअ छा लाइ तव्हां ठाहिया आहिनि, या हिननि खे तव्हां भिंडोर घुमाए छॾियो। अगरि जेकॾहिं हीअ तव्हां अदालतूं ऐं कोर्ट ठाहिया आहिनि त महिरबानी करे अब्दुल फताह चन्ना समेत ऐं जेको सो डॉक्टर फ़तेह मोहम्मद खोसे समेत, हैदर खोसे समेत, फताह चन्ना, हादी बुर्दी ऐं सभिनि खे हिन कोर्टनि में आणियो, हता की असांखे ख़बर पए असांजा प्यारा जेर आहिनि, महिरबानी करे असांजे प्यारनि खे आज़ादु कयो। ईअं अब्दुल फताह चन्ना असांजी पार्टी जीअं सिंध तहरीक जो क़ाइम मक़ाम सदर आहे, हिकु पुरअमन सिंध जे अंदरि क़ौमी अॻुवान आहे। अगरि जेकॾहिं हुन ते को बि केस आहे त हुनखे कोर्ट में आणियो। इहो किथां जो कानून आहे? दुनिया जे अंदरि को बि अहिड़ो कानून न आहे जंहिंखे 10-10 महीना, सालनि जा साल जेको गुम करे छॾियो, हुनजे अखियुनि ते पटियूं ॿधी तव्हां हुनखे क़ैद खान अज़ाबनि में रखो ऐं उन्हनि सां विढ़ो, किनी तरह सां तव्हां हुन तशद्दुद कयो, छो कंहिं दुनिया जे कानून में न आहे। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण जेको सो साहबनि जे दौर में कंहिं माण्हू खे जेको सो कुझु चयो त अलाह नबी चयो तव्हांजो न आहे कमु, इहो रब जो कमु आहे, हिननि खां हिसाब किताब क़यामत ॾींहुं वठंदो। हीउ किथां जो कानून आहे? हीउ कानून कंहिं दुनिया जे कंहिं कुंड में न आहे। असां महिरबानी करे असां अक़वाम मुतहिदा ऐं दुनिया जा आलमी ताक़तूं जेके आहिनि, यूरोप आहे ऐं अरब इमारात आहिनि, उन्हनि खे असीं अपील करियूं था त अब्दुल फताह चन्ना समेत जेके बि सिंध मां क़ौमी कारकुन, शागिर्द, डॉक्टर गुम आहिनि, उन्हनि खे आज़ादु कयो। ईअं ही न, हिन तनज़ीम ते को पाबंदी न आहे। ही तनज़ीम जीअं सिंध तहरीक जेको आहे ही हिकु पुरअमन सिंध जे अंदरि पुरअमन हिकु पार्टी आहे। असीं साईं जेम्स सईद जा अदम तशद्दुद जा पैरोकार आहियूं। भाउ अब्दुल फताह चन्ना अदम तशद्दुद जो पैरोकार आहे ऐं हुन ते जो करे को बि क़िस्म जो केस आहे त उहो तव्हां कोर्ट ते आणियो। इहो त पुलिस जो कमु आहे। जे मूं ते का एफ आई आर पुलिस जो कमु आहे। पुलिस साम्हूं बीठी आहे, हर जॻह चौक चौक ते बीठी आहे। त उन खां पोइ हीउ एजेंसियुनि जो कहिड़ो कमु, हीउ इदारनि जो, आर्मी जो कहिड़ो कमु त माण्हुनि खे घरनि मां जेको वर्दियुनि समेत लांग बूट पाए ऐं जेको सो घरनि जे अंदरि घिड़ी या होटलुनि तां घिड़ी अंदरि जेको माण्हुनि खे खणी था वञनि। हे हिकु मक़ामी होटल ते पंहिंजे दोस्त सां गॾु चांहि पी रहियो त उन चांहि या हुननि आई मस चांहि पीअण बि कोन ॾिनऊं, मथां कपिड़ो विझी अखियूं बंदि करे हुनखे खणी विया आहिनि। ऐं असांखे हुन होटल वारनि ख़बर पई, होटल वारनि ॿुधायो त वीगो गाॾियूं आयूं हुयूं, कुझु हुनखे वर्दी पातल हुयूं, कुझु बग़ैर वर्दी माण्हू आहे, हथियारनि सां, जदीद हथियार हुननि सां हा, LMG हुई, हुननि सां गिरीनोफ हुया, वॾा हुन सां हथियार हा, जो 7-8 वीगो हुया जेके हुनखे विकोड़े अखियुनि ते जेको रुमाल ॿधी हुनखे खणी विया आहिनि। असांखे हुन मक़ामी होटल वारे ॿुधायो। असां पाकिस्तान जे चीफ जस्टिस खां इहा ई अपील करूं था त हो इदारनि खे हुकुम ॾे जीअं उन्हनि माण्हुनि खे कोर्ट में आणनि, असांखे ख़बर पए त माण्हू असांजे जेर आहिनि, असां पुरअमन तरीक़े सां उन्हनि जा केस विढ़ंदासीं। हा, इदारा एॾा ताक़तवर आहिनि। हाणे LMG हथियार तव्हां पाण ॾिसो, LMG हथियार तव्हां वटि बि न हूंदो, कंहिं वॾे वॾेरे वटि बि न हूंदो, इहा फ़ौज वटि आहे, इदारनि वटि आहे। जेको आहे सो छा चवंदा आहिनि ताक़तवर आहिनि त उहो ॿुधायो न ताक़तवर आहिनि तॾहिं त हुन ते जेको आहे सो इदारा बाइकाट था कनि। इदारा ताक़तवर आहिनि। हिन मुल्क जे जेकॾहिं आइन ताक़तवर न आहे, उन खां वधीक जेको आहे सो ताक़तवर हिन मुल्क जा इदारा आहिनि। हिन मां साफ़ ज़ाहिर आहे रिसेंटली जेको सुप्रीम कोर्ट जो हिन जो स्पेशल प्लान जो फ़ैसिलो आयो आहे परवेज़ मुशर्रफ जे ख़िलाफ़, हुन में मुखालफ़त आहे। DG ISPR साम्हूं आयो आहे ऐं जेको आहे सो आर्मी चीफ मुलाक़ातूं थो करे। इट मीन्स के इदारा जेको आहे सो असांजा ताक़तवर आहिनि आइन खां वधीक। बिल्कुलु सही आयो आहे। ॾिसो जेको अदालत हुनखे आइन जो गद्दार करार ॾिनो आहे, ईअं न आहे त मुल्क जो गद्दार। हिकु ते जेका कंफ्यूजन फैलाई वञे पई ऐं माण्हुनि खे जेको मिसगाइड कयो वञे थो त मुशर्रफ गद्दार नथो थी सघे। बाबा तव्हां जॾहिं पाण ई मिलिट्री कोर्ट में पंहिंजे ई हिकिड़े मेजर खे सज़ा ॾिनी त उहो गद्दार कीअं पियो थी सघे? उहो बि त तव्हां में मौजूदु हुयो न। जॾहिं तव्हां पाण पंहिंजे मिलिट्री कोर्ट्स में पंहिंजे ई मेजर खे सज़ा ॾेई सघो था, उहो गद्दार थी सघे थो।
त मुशरफ आइन टोड़न जो गद्दार नथो थी सघे। ऐं सम्झां थी बिल्कुलु हिकिड़ी जेका आहे सा इन फ़ैसिले सां आम माण्हू ॾाढो ख़ुशि थियो आहे, मुतमइन थियो आहे, पंहिंजे अदालतुनि ते वरी जेको आहे असांजो यकीन बहाल थियणु लॻो आहे। ऐं परवेज़ मुशरफ हिकिड़ो गद्दार आहे, हुन आइन टोड़ियो आहे, उहो असीं सभु हिन ते यकीन रखूं था। भले वञनि, हींअर जेकॾहिं सुप्रीम कोर्ट परवेज़ मुशरफ जे हक़ में बि फ़ैसिलो ॾिए थी, पर आम माण्हू खे कम अज़ कम इहा त ख़बर पइजी चुकी त हिन फ़ैसिले जे अंदरि जेको आहे सो मुखालफ़त इंटरफेरेंस जेका आहे सा कंहिं कई आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो असांखे इन ॾींहं जो इंतज़ारु हुयो, असांखे सिर्फ़ु फ़ैसिलो ॿुधणो, उहो ॿुधी छॾियो आहे। हाणे भले हुनखे सज़ा अचे थी नथी अचे, हिन सां को फ़र्क़ु नथो पए, बाक़ी तारीख़ में हुनजो फ़ैसिलो लिखियो वेंदो। मूं क़ौम जी ख़िदमत कई आहे, पाकिस्तान जी ख़िदमत कई आहे, मूंखे गद्दार जो लफ़्ज़ छो चयो वञे? ॾिसो तव्हां, हिकिड़ो माण्हू आहे जेको क़ौम जी ख़िदमत करे थो, पर उहो आइन खे टोड़े वञे थो। हाणे ही जेके असांजा इदारा आहिनि, इहे असांजे जेको आहे सो सेफ्टी लाइ बकोल हिननि जे, त असां जेको आहे सो बॉर्डर जे या असां जेको आहे सो मुल्की हालात जे सिक्योरिटी जे लाइ तव्हांजे लाइ हिते वेठा आहियूं, पोइ असांजा माण्हू खणी वञनि था त असां हिननि खे गद्दार चवंदासीं? उनजो जेको आहे सो मुशाहिद हुसैन सुठो जवाबु ॾिनो त मुशरफ जेके जंगियूं विड़ियूं आहे बलोचिस्तान में विड़ी, मुशरफ जेका विड़ी आहे लाल मस्जिद में जंग विड़ी, मुशरफ जेका विड़ी जंग उहा सॼी क़ौम जे साम्हूं आहे, उन खां वधीक असां कुझु बि नथा चई सघूं। हर बचो ॼाणे थो त मुशरफ छा कयो। सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन के दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.